हक हक अल्लाह हक अल्लाह। हक मिठा फ़कीर न गुसे तुंहिंजो तीर। खलीफा खैर अल खैर खैर बाबा खैर। बाबा गुलू पियो अचई। हाँ बाबा गुलू अची विया आहिनि। ए हाँ त खणी अची वियुसि। ए मिठा ए हाँ तोॾे हेॾा जे माण्हू मोकिलिया ए हिन जी आमदनी केतिरी थी आहे? यार गुलू गज थियो हूंदो पर अञा लिखो कोन कयो अथमि। ए मिठा ए मोह जी पत्ती रखजो ए न त कराई न सॼा पोल पधरा। यार गुलू ॿारहड़ियूं ॻाल्हियूं न कर। गुलू तूं बाबा घबरा न, तुंहिंजो हिसो तोखे मिली वेंदो। बाक़ी जेको इहो तुंहिंजो सेठ आहे न सफ़ा कंजूस मक्खी चूस। तूं असांजो यार ई भाउ आई दोस्त आई यार तूं असांजो। ए हो ए ईअं त आहे ए पर सड़ियल घर मां ए जेको निकिरे सो खासो। हक अल्लाह हक अल्लाह हक ए अल्लाह। ठहियो ठहियो ए हिमल केरी कोने ए हक अल्लाह या मथे में ज़ोर खणी वेठो अथई। ए चुप कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।